अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तव्हां मुमताज़ ख़ास के लिए तव्हां ॾिसो पिया NK सिंधी एक्टर्स TV। दोस्तों हमेशह जीअं तव्हांजी मां पंहिंजी कंहिं न कंहिं गेस्ट ऐं मशहूरु शख़्सियत सां मुलाक़ात कराईंदो आहियां। अॼु मूंसां गॾु सिंध जी बहितरीनु आर्टिस्ट, ख़ूबसूरत असांजी सिंधी चैनलनि जी आर्टिस्ट ऐं जंहिंजा तमामु घणा ड्रामा हली रहिया आहिनि, उन सां तव्हांजी मां मुलाक़ात करायां थो। अचो तव्हांजी मुलाक़ात कराईंदुसि लाइबा ख़ान सां। अस्सलाम वालेकुम लाइबा। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो? जी जी सर, अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो? दुआऊं अलाह सां ख़ुशि रखंदो। तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हांखे असां भलीकार चऊं था। तव्हां शहजाद कोट में शूट ते आया आहियो। थैंक यू सो मच सर। नादर मल्हार साहब जी शूट ते। थैंक यू। सोचियोसीं तव्हां सां भला कचहरी करे वठूं। हिकिड़ो प्रोग्राम आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ आर्टिस्टनि सां मिलाईंदा आहियूं ऐं कचहरी कराईंदा आहियूं। जी जी। सो तव्हां लाइबा अवल पंहिंजो तव्हां मुकमल तारीफ़ कराईंदव, तव्हां किथां जा आहियो ऐं तव्हां जो असुलु नालो छा आहे? सर बेसिकली मां आहियां हैदराबाद जी ऐं मुंहिंजो फुल नेम आहे लाइबा बलोच। जी जी जी, ऐं हैदराबाद जी आहियां ऐं हुन खां अलावा इहा आहे त सिंधी मीडिया जी आर्टिस्ट आहियां, तव्हां सभिनीनि खे ख़बर ई हूंदी। जी। अच्छा लाइबा, तव्हां हिन फील्ड में कॾहिं खां शुरूआत कई आहे? सर मूंखे तक़रीबन हिन फील्ड में 3 साल थी विया आहिनि, अल्हम्दुलिल्लाह। 3 साल? जी जी। थोरो वक़्तु थियो आहे। जी जी। बहरहाल थोरे वक़्त में तव्हां तमामु घणो नालो कयो आहे ऐं तमामु घणो कमु कयो आहे। हींअर तव्हांजा काफ़ी मशहूरु ड्रामा हलनि पिया, शायदि ज़हर ज़िंदगी ऐं बाग़ुल मशहूरु ड्रामो हुयो। जी जी बिल्कुलु। हा, तमामु ख़ूबसूरत ड्रामो हुयो। ऐं हुन खां अलावा हाणे हिकिड़ो अचण वारो आहे मोहब्बतुनि जो माग, मक़तल ऐं असीमत खसी। KTN ते मुंहिंजो फस्ट ड्रामो उहो हुयो जेको मैं KTN खां ई स्टार्टिंग कई हुई। अच्छा अच्छा लाइबा, कॾहिं तव्हांखे को किरदारु ॾाढो ॾुखियो लॻियो जेको कंदे तव्हां दिलि न सम्झी हाणे हीउ ॾुखियो किरदारु आहे, कीअं कयां, जंहिंमें रोअण धोअण हूंदो आहे या हिकिड़ो मार कुट वारा सीन हूंदा आहिनि, भॼ भॼा वारा हूंदा आहिनि, त ॾुखियो माण्हू खे लॻंदो हुजे? तक़रीबन सर मूंखे त घणो शौक़ु हुयो अहिड़ा सीन करण जा ऐं अहिड़ो को मां चवंदी आहियां त अहिड़ो को कैरेक्टर हुजे, छो जो माण्हू हिननि ई कैरेक्टरनि खां सिखंदो आहे। त मां त जेकी बि कैरेक्टर कंदी आहियां पंहिंजे दिलि सां कंदी आहियां, पंहिंजे दिलि सां निभाईंदी आहियां। अॼु ताईं मूंखे अहिड़ो को कैरेक्टर ॾुखियो माना मूंखे लॻंदा त सभई ॾुखिया आहिनि, छो जो मां मुंहिंजी नज़र में मूंखे लॻे थो त मां हाणे सिखां थी, स्टार्टिंग आहे मुंहिंजी, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिखण में माण्हू खे कुझु तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि। त बाक़ी ईअं मूंखे माना कॾहिं कंहिं कैरेक्टर मां मूंखे बेज़ारी न आहे थी। बिल्कुलु, छा आहे त हीअ सही ज़िंदगी सिखिया जे लाइ आहे। इंसानु सही ज़िंदगी सिखंदो रहे थो, ॾींहों ॾींहुं नवां मोड़ अचनि था ऐं माण्हू खे सिखण जे लाइ मिले थो ऐं पंहिंजे सीनियरनि सां कमु करे थो ऐं सिखे ई थो। तमामु ख़ूबसूरत कमु कयो आहे। भला ज़िंदगी में कॾहिं सोचियो था त को जीवन साथी हुजणु खपे या तव्हांजो को आइडियल हुजणु खपे? न सर, फ़िलहाल मां अहिड़ो कुझु बि पंहिंजी लाइफ जे बारे में न आहे सोचियो त को हमसफ़र हुजे या को साथी हुजे, छो जो हाणे फ़िलहाल मुंहिंजी स्टार्टिंग आहे हिन फील्ड में ऐं मां कॾहिं अहिड़ो त कुझु सोचियो बि न आहे। मां सोचां थी त फ़िलहाल मां पंहिंजो करियर ठाहियां ऐं पंहिंजो मुंहिंजो हिकिड़ो नालो हुजे, हिकिड़ो बहितरीनु एक्ट्रेस में मुंहिंजो नालो शुमारु थिए ऐं मुंहिंजे मम्मा जी बि इहा ई ख़्वाहिश आहे त मां हिकिड़ी सुठी एक्टर थियां, छो जो हीअ जेकी मुंहिंजी एक्टर थियण जी ख़्वाहिश हुई मुंहिंजी मम्मा जी हुई ऐं मम्मा जी पोइ फैमिली में कुझु अहिड़ा इशूज़ हुया जंहिंजे करे मम्मा एक्टर न थी सघी। त हाणे जॾहिं हुननि मूंखे हिन फील्ड में मोकिलियो आहे ऐं मूंखे चयो आहे त पुटु हिकिड़ो तव्हांखे सुठो एक्टर थियणो आहे, त इंशाल्लाह मां सुठी एक्टर थींदमि ऐं पोइ वरी नसीबु आहे जॾहिं अल्लाह पाक नसीबु कयो त। अक्सर चयो वेंदो आहे त लाइबा ख़ान जो चहिरो सोनू मिर्ज़ा सां घणो मिलंदो आहे, अक्सर तव्हांखे उन जी नंढी भेण सम्झो वेंदो आहे, छा इहो केतिरे क़दुरु सही ॻाल्हि आहे या? एक्चुअली में छा आहे त सोनू आपी जेकी आहे हू सम्झो मूंखे भेणनि खां वधीक आहे, सफ़ा मुंहिंजे क्लोज़ आहे ऐं ईअं सम्झो त चैनल ते जेको मूं फस्ट ड्रामो मूंखे मिलियो हुयो न असीमत खसी, उहा सोनू आपी जे करे ई मूंखे मिलियो हुयो। सोनू आपी सां तक़रीबन असांजा पुराणा फैमिली टर्म्स आहिनि ऐं भेण न आहे मुंहिंजी, माण्हू चवंदा आहिनि भेण आहे या कज़न आहे, अहिड़ो कुझु बि न आहे। हू तमामु मुंहिंजी हिकिड़ी सुठी दोस्त बि आहे ऐं सम्झो मुंहिंजी वॾी भेण बि आहे ऐं मुंहिंजी माउ बि आहे। माना हू हर माना हिकिड़ो हुन सां सुठो मुंहिंजो रिलेशनशिप आहे, सुठो रिश्तो आहे ऐं हुनजे करे ई मूंखे फस्ट ड्रामो मिलियो जेको मूं चैनल ते कयो हुयो असीमत खसी, त हू मुंहिंजी उस्ताद बि आहे ईअं सम्झो। ज़बरदस्त। जी 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 लाइबा, तमामु ख़ूबसूरत तव्हांजूं ॻाल्हियूं ऐं असांजे ॾिसंदड़नि तव्हां ॿुधो त बाबा लाइबा ख़ान केरु आहे, किथां जी आहे, छो त अक्सर असांजा आर्टिस्ट जेके परस्तार हूंदा आहिनि आर्टिस्टनि जा, उहे वीचारा परेशान हूंदा आहिनि, त असांजा आर्टिस्ट जेके असां ॾिसूं था TV ते उहे असांजी सिंध जा आहिनि या सिंध खां ॿाहिरियां आहिनि या किथां जा आहिनि। बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे को पैगाम या नियापो ॾींदव, कुझु चवणु चाहींदव? सर नियापो इहो ई ॾींदमि त पहिरीं ॻाल्हि त मां चवंदी आहियां त माण्हू अॼुकल्ह तनक़ीद घणो कंदा आहिनि
असांखे ख़बर आहे असां केतिरी महिनत सां कमु था कयूं। असांखे तव्हांखे बि सर पाण ख़बर हूंदी, तव्हां असां सां गॾु हूंदा आहियो। हमेशह वॾी तकलीफ़, बिल्कुलु असांखे हर शइ बर्दाश्त करणी पवंदी आहे। वरी माण्हू असांजे कम खे थोरो ॾिसंदा आहिनि, पोइ अगरि उन्हनि खे सुठो लॻंदो आहे त बि चवंदा आहिनि सही आहे, पर अञा बि हिन में इहा कमी आहे। ख़बर न हूंदी आहे त असां केतिरी तकलीफ़ूं थियनि थियूं, बिल्कुलु ऐं उते केॾा मसइला हूंदा आहिनि, रहाइशनि जा मसइला हूंदा आहिनि, लोकेशननि जा, मानियुनि जा, पाणिनि जा। 40-50 माण्हुनि जो यूनिट हूंदो आहे। उते मानी कीअं थी ठहे, मानी कीअं थी पचे, ॿारहड़नि में, झंगनि में, जबलनि में शूट कंदा आहियूं, छो त इहे घणा तजुर्बा रहिया आहिनि असां सां। असां तक़रीबन हिकिड़ो ड्रामो कयोसीं 2015 में, बाज़बान ड्रामो। ॾाढो बिरोही साहब जो डायरेक्टर हुयो, को डायरेक्टर मां हुयोमांसि। असां बलूचिस्तान जे पहाड़नि में कयोसीं, पर उन दौरान असांखे ख़बर पई त माना ड्रामो छा थींदो आहे, ऐं एॾियूं तकलीफ़ूं हुयूं, ऐं एॾी शदीद गर्मी हूंदी, ऐं का शइ वठी अचण जे लाइ असांखे माना 50-50 किलोमीटर परे पंधु करे वञिणो पवंदो हुयो। ऐं तसवर न हूंदो हो थधे पाणी पीअण जो, तसवर कंदा हुआसीं थधो पाणी बि पीअंदा हुआसीं, थधो पाणी बि न मिलंदो हो, पाणी पीअण जे लाइ बि न मिलंदो। इहे शयूं आहिनि तकलीफ़ूं। सो दोस्तो, तव्हांजी वॾी महिरबानी, लख लाइक़ तव्हांजा लाइबा, तव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं दोस्त, तव्हांजी वॾी महिरबानी। पंहिंजे होस्ट मुमताज़ ख़ासी इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान ज़िंदाबाद।